नाज़रीन, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे वारसनि सां ताज़ियत कई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी, आसफ़ा भुट्टो ज़रदारी, मुराद अली शाह ऐं शर्जील मेमण सां गॾु सखर में शहीद सहाफ़ी जी रिहाइश खां पहुतो। पीपी चेयरमैन शहीद सहाफ़ी जे वारसनि सां दुख जो इज़हार कयो ऐं खेनि इंसाफ़ जी ख़ातिरी कराई। मीडिया सां ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल जी मज़म्मत कयां थो। जान मोहम्मद महर जे क़ातिलनि खे बख़्श न कयो वेंदो। वारसनि सां गॾु बीठल आहियूं। हिन जो त समूरी सिंध जो मुतालबो आहे त शहीद जान मोहम्मद महर जे खून सां इंसाफ़ थियणु घुरिजे। उम्मीद आहे त निगरान वॾो वज़ीर शहीद जान मोहम्मद महर जे वारसनि वटि ताज़ियत लाइ ईंदो ऐं खेनि इंसाफ़ ॾियारींदो। नाज़रीन, अवांखे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर ॾियूं पिया त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे वारसनि सां ताज़ियत कई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी, आसफ़ा भुट्टो ज़रदारी, मुराद अली शाह ऐं शर्जील मेमण सां गॾु सखर में शहीद सहाफ़ी जी रिहाइश खां पहुतो। पीपी चेयरमैन शहीद सहाफ़ी जे वारसनि सां दुख जो इज़हार कयो ऐं खेनि इंसाफ़ जी ख़ातिरी कराई। मीडिया सां ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल जी मज़म्मत कयां थो। जान मोहम्मद महर जे क़ातिलनि खे बख़्श न कयो वेंदो। वारसनि सां गॾु बीठल आहियूं। हिन चयो त समूरी सिंध जो मुतालबो आहे त शहीद जान मोहम्मद महर जे खून सां इंसाफ़ थियणु घुरिजे। उम्मीद आहे त निगरान वॾो वज़ीर शहीद जान मोहम्मद महर जे वारसनि वटि ताज़ियत लाइ ईंदो ऐं खेनि इंसाफ़ ॾियारींदो।